अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। मां आहियां तव्हांजो दोस्त अख़्तियार अली। सो घणो टाइम थी वियो असां व्लॉग न ठाहियोसीं। अॼु बि असांखे राति जो टाइम मिलियो आहे व्लॉग ठाहिण जो। सो असां व्लॉग ठाहे रहिया आहियूं। असां हाणे कम तो फारिग थी आया आहियूं दोस्तो। सो तड़बड़ करे फ्रेश थी बिल्कुलु हाणे असां चांहि जो इरादो, असां हाणे चांहि ठाहींदासीं। सो तव्हांखे ॾेखारींदासीं। असां हाणे वञी रहिया आहियूं किचन जी तरफ़। सो सब को पहिरियों आईने में असां पाण खे ॾिसंदासीं, ठीकु आहे। ये आईनो, हे ॾिसो, ठीकु आहे। हे आईनो आहे, तव्हांखे नज़र अचे थो शायदि। सब को पहिरियों पाण खे चेक कयूं। तो सॼो ॾींहुं कम में हूंदा आहियूं, पर एतिरी फुर्सत न आहे मिलंदी असांखे जो असां यानी कि पंहिंजो चहिरो बि ॾिसी सघूं। सो हाणे असांखे टाइम मिलियो आहे, असां थोरो पाण खे ॾिसूं था। हे केरु आहे छोकिरो? ॾिसो वाह, हे बि दरवेश आहिनि कि हिते सऊदी में घुरायोसीं। मां चवणु ठीकु आहे बाबा, कमाए सही कुझु। हिते पाकिस्तान में रुले में मां चवणु कुझु न कुझु त कमाए खणी। सो हाणे असां अची वियासीं किचन में। हे असल में इन तरफ़ थोरो लाइट न आहे, लाइट हेॾो आहे। सो इन हिसाब सां हाणे मां हे अच्छा चैनक धोयूं था पिया। चैनक धोइजी वई, ठीकु आहे। सो चैनक धोइण खां पोइ हाणे तलाजे मूं खीर कढंदासीं पाण, ठीकु आहे। फ्रिज मूं यानी कि तलाजो, अरबी में तलाजो चवंदा नी। खीर 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 किथे आहे यार? खीर अच्छा ॿाहिरि पियो आहे, सॉरी। मां वरी फ्रिज में ॻोल्हियां पियो। खीर हे पियो आहे, ॾिसो हे खीर पियो आहे, ठीकु आहे। हे खीर पियो आहे। सो हाणे चांहि ठाहींदासीं असां बिल्कुलु। सो गाइस यार, अगर तव्हां असां यूट्यूब चैनल ते नया हो त लाइक कयो, सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे दॿाइण न विसारींदा। सब्सक्राइब लाज़मी कंदा यूट्यूब खे, छो जो मुंहिंजा सब्सक्राइब बिल्कुलु न आहिनि। तक़रीबन 83 सब्सक्राइब नी, अञा तक़रीबन 917 सब्सक्राइब बाक़ी नी, यानी कि तॾहिं वञी करे 1000 सब्सक्राइब थींदो। सो अगरि तव्हां असां यूट्यूब चैनल ते नया आहियो, सब्सक्राइब लाज़िम कयो ऐं लाइक कयो, बेल आइकन खे दॿाइण न विसारींदा। सो जीअं त यानी कि अॻिते लाइ जेको बि व्लॉग अचे सभ खां पहिरियों तव्हां वटि पुॼे। सो गाइस हाणे असां 1 कप खीर जो विझंदासीं हिन में। हे 1 कप खीर जो आहे, ठीकु आहे। ॾिसो था पिया, हे अची वियो खीर जो कप। हिकु कप जाम न हलंदो मुंहिंजे ख़्याल में, ठीकु आहे। माण्हू 4 हूं, सो 1.5 कप कयूं था खीर जो। ऐं बाक़ी पोइ वरी अलाह मालिक आहे अॻिते लाइ, सुभाणे लाइ। हे थी वियो 1.5 कप खीर। सो असां हाणे वीडियो खे स्टॉप कंदासीं। असां चांहि खे थोरो टहिकाए वठूं, पोइ वरी अचूं था वीडियो जी तरफ़। तो दोस्तों फाइनली मैंने चाय रख दी है गैस पे। तो ये चाचा रमज़ान करते हैं। सो चाय अभी बनने वाली है, ये देखें। अब यह है कि डर है, अब मैंने गैस थोड़ा सा कम किया हुआ है। हो सकता है कहीं क्योंकि ये इसको ना निकालने के लिए कोई ऐसी चीज़ नहीं है, इस वजह से। सो आने वाली वीडियो देखने के लिए हमारे चैनल पे जुड़े रहें और सब्सक्राइब लाजिम करें हमारे चैनल को। तो नेक्स्ट व्लॉग के साथ हम हाज़िर होंगे, तब तक के लिए खुदा हाफिज़।